نستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وتفقد الطير فقال ما لي لا أرى الهدهد أم كان من الغائبين لأعذبنه عذابا شديدا أو لأذبحنه أو ليأتيني بسلطان مبين فمكث غير بعيد فقال أحطت بما لم تحط به وجئتك من سبأ بنبأ يقين إني وجدت امرأة تملكهم وأوتيت من كل شيء ولها عرش عظيم صدق الله العلي العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين درود پاک بلند اللهم صل على سيدنا محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد मुवाहिद बरपा रेजी तरह से मुवाहिद बरपा रेजी तरह से के शमशीर हिंदी नहीं बरसरस मुवाहिद बरपा रेजी तरह से के शमशीर हिंदी नहीं बरसरस उम्मीदो हिरासश नबाशद कसे हमी अस्त बुनियाद तौहीद बस पारोनियो सूरह नमल जो 20 आयत का 3वीं आयत के मुतलावत कया दुआ अल्लाह तबारक व तआला मुखे सही समझाने दी है अमा के सही समझाने दी तौफीक अता फरमाए समझाने का बाद में तरफ़ैन के अल्लाह तबारक व तआला अमल की तौफीक अता फरमाए मुझे के आयत हमारी खिदमत में तिलावत कई हैं उन्होंने हजरत सुलेमान अलैहिस्सलाम जो किस्सो अल्लाह जो ज़ात बाबरकात बयान फरमाए हिकिड़ो किस्सो तव्हां सां बयान कयूं ॿियो किस्सो अल्लाह पाण क़ुर में बयान फरमाए त हिन क़ुर जे हर किस्से जी कहिड़ी सचाई वमन अस्दक़ु मिनल्लाहि क़ीला अल्लाह खां वधीक त ॿियो को सोचो आहे अल्लाह जो ज़ात बाबरकात फरमाए त सुलेमान अलैहिस्सलाम खे मां बादशाही ॾिनी अहिड़ी बादशाही जो दुनिया में कई ॿिए खे अहिड़ी बादशाही न ॾिनी पूरी दुनिया ते चैन जान बादशाही कई आहे पूरी दुनिया ते ॿ मोमिन ॿ काफ़िर पूरी दुनिया ते चैन माण्हुनि बादशाही कई आहे पूरी दुनिया ते ॿ मोमिन ॿ काफ़िर मोमिननि में हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम ऐं सिकंदर ज़ुल्करनैन काफ़िरनि में बख्त नसर ऐं निमरूद बख्त नसर ऐं निमरूद ॿ
बिन मोमिनन बिन काफरन पूरी दुनिया ते हुकूमत कई है। बिन काफरन जन दुनिया ते हुकूमत कई, खुदा जे ज़ात बाबरकात उन्हनि खे जहन्नम में गिरे। बिन मोमिनन जन दुनिया जे तख्ते ते दुनिया ते हुकूमत कई, अल्लाह जे ज़ात बाबरकात उन्हनि जे शान खे क़ुरान में बयान करे। सुलेमान अलैहिस्सलाम जे लाइ अल्लाह जे ज़ात बाबरकात फरमायो, मां पखियुनि जो बि बादशाह बणायो मांसि, जिन्नात जो भी बादशाह बनायो मां, इंसाननि जो भी बादशाह बनायो मां। इन टिनि जिन्सुनि जे मथां मां हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे बादशाही ॾिनी। टे जिन्सूं साईं पखियुनि जूं ॿोलियूं बि सम्झंदो हो, पखियुनि जे मथां बादशाही जे हुकुम कंदो हो त क़तारुनि जे सूरत में लखनि जे तादाद में पखी अची बीही वेंदा। जिन्नात खां केॾा तव्हां सां तंग आहियूं त मजबूर थी मुननि खे पैसा था ॾियूं पिया त अचु वञ। मौलवी जिन्ननि खे कढा त आ मौलवी जिन्न अचु मुंहिंजे घर मां अचे जिन्न कढ। मौलवी जिन्न खे छा लॻा ख़बर पई त फलाणो माण्हू खे कंहिं बीमारी वरितो आहे त पोइ कहिड़ी बि बीमारी हूंदसि त बि 10 जिन्न कढियूं वेठो अथव। बीमारियूं कहिड़ियूं बि हुजनि त बाबा तुंहिंजी जिन्न आहे। इन्हनि जिन्ननि ते अल्लाह जे ज़ात बाबरकात हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे कंट्रोल हुओ। शरल सुलैमान जुनूदुहु मिनल जिन्न वल इंस वत्तैर फहुम यूज़ऊन। फरमाए सुलेमान अलैहिस्सलाम खे मां टिनी जे मथां बादशाही ॾेई छॾी। मिनल जिन्न वल इंस वत्तैर, जिन्ननि जे मथां बि, इंसाननि जे मथां बि, पखियुनि जे मथां बि। सोने रसूलुल्लाह आहिस्ते चओ सुभान अल्लाह, को ॿुधी न वठे। ॾाढा ॻाल्हायो सुभान अल्लाह। सोने मुहम्मद रसूलुल्लाह हिकिड़े ॾींहुं जिन्न खे पकड़ियो। सांझ नमाज़ पिया पढ़नि, जिन्ननि खे पकड़ियोसीं। नमाज़ जे पढ़ण जी हालत में हथ सां पकड़ियऊंसि। फरमायो मुंहिंजी दिलि थी चवे त मां जेकॾहिं मस्जिद न पुॼे दरवाज़े ते ॿधी छॾियां त मदीने जा ॿार अची हरकत कनि थिए। ॿार वरी जिन्ननि खां बि चढ़ियल अथव। नंढो ॿारु जिन्ननि खां बि अॻे ते अथव। मां वेंदो आहियां प्रोग्राम ते, जिते बि स्कूटर बि आहे या कान का तार छिनियूं हलाईंदा आहिनि, न कमु न का। पर हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, मूंखे पंहिंजे भाउ हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी दुआ यादि थी अचे जो हज़रत सुलेमान अल्लाह जे ज़ात खां दुआ घुरी, मुंहिंजा मौला मूंखे अहिड़ी बादशाही ॾे जो कंहिं ॿिए खे न ॾे। रब हबली मुल्कन ला यबगी लिअहदिन मिन बादी, क़ुरान में आहे। मूंखे पंहिंजे सुलेमान अलैहिस्सलाम जे दुआ जो हया थो अचे, तंहिंजे करे मां जिन्ननि खे छॾे थो ॾियां, पकड़ियांसि नथो। इन हदीस में असांखे हिकिड़ो मसालो मिली वियो त जॾहिं मुहम्मद रसूलुल्लाह असांखे जिन्ननि ते कंट्रोल न कयो आहे त बाक़ी ॿियनि इंसाननि खे किथे इजाज़त आहे जो जिन्ननि खे फाखाईंदा रहो त किथे आहे इजाज़त? जे जिन्ननि ते कंट्रोल करे हा त दुनिया जो सरदार मुहम्मद रसूलुल्लाह करे हा, पर हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जिन्ननि ते कंट्रोल न कयो। पर हुज़ूर संजन जिन्ननि खे अल्लाह जो क़ुरान वञी ॿुधाईंदा। मके जे सरज़मीन ते हज़रत इब्न मसूद थो चवे, सोने फरमायो त ऐं इब्न मसूद मूंसां हल। मथां ई हयात में जबलनि जे चोटियुनि ते, जबलनि जे पासे ॾे, मेलनि जा मेल, जबलनि जे जेको मथां इलाइक़ो आहे उते हुज़ूर जन वठी विया। साईं मूंखे लीको कढी विहारियो, इब्न मसूद हिते वेहिजांइ, ॿाहिरि लीके खां ॿाहिरि न निकिरजांइ। साईं पाण विया। सॼी राति हुज़ूर जन जिन्ननि खे तबलीग कई, वरी उन्हनि जा फ़ैसिला बि फरमायूं। साईं वापसि मोटी आया। इब्न मसूद चयो त मां लीके खां निकिरण जो इरादो कयो, पर हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आवाज़ो ॿुधां पियो त ओ इब्न मसूद ख़बरदार थी जाए, लीके खां ॿाहिरि न निकिरजांइ। माना लीके में हुयुमि त बि मुहम्मद मुंहिंजी हिफ़ाज़त करे रहियो। साईं जॾहिं मोटी आया त पाण फरमायो इब्न मसूद ॾे हवाले आवाज़ो ॿुधे पियो। साईं मां आवाज़ो एॾो त ॿुधो जो मां सम्झो तव्हांखे का तकलीफ़ न पहुचे, मां तव्हांजे तकलीफ़ जी ग़लतीअ जे करे लीक मां निकिरां पियो। फरमायो त जिन्ननि में क़त्ल थी पियो हो, उहे जिन्न फ़ैसिलो मां मुहम्मद करीम वटि खणी आया। अल्लाह जे ज़ात जे मथां जिन्ननि जो फ़ैसिलो मां मुहम्मद हक़ सां फरमायो।
जिन्हनि जो फ़ैसिलो बि हुज़ूर जन कंदा قل أوحي إلي أنه استمع نفر من الجن فقالوا إنا سمعنا قرآنا عجبا يهدي إلى الرشد فآمنا به ولن نشرك بربنا أحدا सुबह जे टाइम ते नव जिन जो टोलो जेके काफ़िर मुशरिक हुआ सुबह जी नमाज़ जे पढ़दे हुज़ूर जो क़ुरान जो ॿुधनि था असांजनि खे ख़बर ई न हुई काफ़िर जिन्हनि मोहम्मद जो क़ुरान ॿुधो नबी खे ख़बर ई न हुई मुशरिक जिन्हनि रसूल जो क़ुरान ॿुधो असांजनि खे ख़बर कोन्हे क़ुरान ॿुधण खां बाद में कलमो पढ़ी मुस्लमान थी विया शिरक खे छॾे छॾियऊं कुफर खां तौबा करे छॾियऊं शिरक खां तौबा करे छॾियऊं पर क़ुरान में रब फरमायो तौबा करे पका मुवहिद बणिजी विया वरी पंहिंजे पंहिंजे कबीलनि में मुबल्लिग बि बणिजी विया हितां नुक़्तो मिलियो तोखे त तूं जेको मुंहिंजो दर्स ॿुधे ॿियनि ते बयानु कंदो कर जिन बि तोखां गोई खणी था वञनि यार मोली भट्टी जो आहे त ॿुधो थिए पर जिन तव्हां खां गोई खणी था वञनि हालांकि तूं त जिन्हनि खां इशरफुल मखलूक़ात वतीन वज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम चओ सुभान अल्लाह चओ अमल कंदासीं इंशाअल्लाह तवज्जो सां क़ुरान खे ॿुधंदा कयो तवज्जो सां दर्स खे ॿुधंदा कयो ख़ुदा जे दात जो कसम जे तवज्जो सां ॿुधंदे त इहा क़ुरान तुंहिंजे दिलि जो नूर बणिजी पवंदो तुंहिंजे दिलि जी रोशनाई बणिजी पवंदो तुंहिंजी दिलि दर्स जे ॿुधण खां मुनवर बणिजी पवंदी तवज्जो रुगो कंदे कर जे तवज्जो न कंदे त हिन कन खां निकितो हिन कन खां कढियो निकितो इहो हलियो ईंदे पोइ सम्झ ई पंहिंजी हलाईंदे तूं पंहिंजी मर्ज़ी हलाईंदे हिकिड़ो मौलवी साहब तक़रीर पियो करे त हिकु नमाज़ ॼाणी वाणी चई गुज़ाई 80 साल जहन्नम जे अंदरि घणा साल हिकिड़ो ॼटो वेठो हुयो पोतरो खणी कुल्हे ते पुठी ॾेई हलियो वियो कंहिं पुछियो त तो छा कयो चई यार असां त पहिरें साल में चुॿी जो जहन्नम में वेंदासीं तबाह थी वेंदासीं बचंदा सही कोन त बाक़ी पोइ शादियूं बाक़ी ॿियूं नमाज़ हिकु ई साल में असां हूंदासीं कोन त बाक़ी नमाज़ छा लाइ पढ़ूं पोइ इहा सम्झ ई अची वेंदी अल्लाह जे ज़ात बाबरकात हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे पखियुनि जी बादशाही अता फरमाई हाणे जॾहिं नबी अल्लाह जो घुमंदो हुयो त इंसाननि जो लश्कर बि साण जिन्हनि जो लश्कर बि साण पखियुनि जो लश्कर बि साण त हर कंहिंजी हाज़िरी वठंदो हुयो पखियुनि जी हाज़िरी वरितई त हुदो हुदो पखी कोन हुयो पुछा कंहिं काॾे विया जैसे का ख़बर न आहे कंहिंखे बि ख़बर न हुई त हुदो त पखी काॾे विया सुलेमान साहब पाण बि पुछे थो त वारे वियो काॾे अल्लाह जे बाबरकात सुलेमान साहब जो क़िसो ॿुधायो त फ़क़त तयीरन जॾहिं पखियुनि जी हाज़िरी वरितई त पखी काॾे विया फ़क़ाल माली ला अरल हुदहुद हुदहुद मां नथो ॾिसां किथे आम अमकान मिनल ग़ाइबीन हुदहुद काॾे विया आहे ई कोन्हे किथे आहे ओट थी वियो आहे कंहिंजी ईअं हूंदो आहे न बाबा माण्हू हूंदो बि आहे पर मूंखे छा थियो आहे मां हुते आहे ई कोन या किथे ओट थी वियो आहे लअज़िबन्नहु अज़ाबन शदीदा ॾाढो मारींदोमांसि जे आयो त ॾाढो मारींदोमांसि औ लअज़बहन्न ज़बह करे छॾींदोमांसि ॾाढो कुटींदोमांसि या त सफ़ा क़तल करे छॾींदोमांसि 2 सज़ाऊं या त कुटींदोमांसि ॾाढो या त सज़ा ॾेई छॾी क़तल करे छॾींदोमांसि 2 सज़ाऊं घणी सज़ाऊं पर आख़िर में तो बयानु फरमाए क़ुरान में औ लयातियन्नी बिसुल्तानिन मुबीन चओ सुभान अल्लाह मारींदोमांसि बि ॾाढो या सफ़ा क़तल करे छॾींदोमांसि पर जेकॾहिं दलील पेश कयईं वज़ाहत सही ॾिनई जेका सम्झ में अची वई अकल वारियो जवाबु ॾिनई सबबु उज़ुर सही पेश कयईं त पोइ माफ़ी ॾेई छॾींदोमांसि उज़ुर पेश कयईं त
तंहिंजे माना त मुजरिम जॾहिं अचे क़ुर निकितो ॿुधायो त पहिरियों हुनखे सफ़ाईअ जो मौक़ो ॾियो आहे न सफ़ाईअ जो मौक़ो ॾियोसि न हुन ग़रीब छो तूं छो न आहे असां वटि आहे सफ़ाई हाणे तुंहिंजे पंजाब में किथो त 10 सालनि जे छोकिरे खे थाणे ते वठी विया पुलिस पुछियोसि कोन हीटर ते विहारे बिजली जा करंट ॾिन वीचारे बाहि ते विहारे हुनजो हेठो रॿूं ई ख़तमु करे छॾियऊं गोश्त ई ख़तमु करे छॾियऊं हीटर ते विहारे 10 सालनि जो मासूम छोकिरो हाणे जो उज़ूरी न पुछऊं त हाणे छो आहे तूं वज़ाहत जो मौक़ो ई न ॾिनोसि सम्झो था क़ुर निकितो बयानु कयो त को मुजरिम अचे त सभ खां पहिरियां तव्हां सज़ा हुनखे न ॾियो पर जेकॾहिं उज़ुर सही बयानु करे त पोइ छॾे ॾियोसि देरी कोन गुज़री फ़क़ाल अख़त बिमा लम तुख़्त बिही वजिअतुक मिन सबइन बिनबइन यक़ीन हुदुद पखी पहुची वियो देरि कोन थी काॾे वई हुयूं जंहिंखे अहिड़ी जाइ ते जो तव्हांखे ख़बर कान्हे हुदुद बि वहाबी चओ सुभान अल्लाह हुदूद चयोसीं मां अहिड़ी जाइ ते पढ़ुमि तव्हांखे ख़बर ई कोन्हे क़ुर जा लफ़्ज़ थी तूं त चवे थो नबी बि हाथुर नाथुर अली बि हाथुर नाथुर फलाणा वलीअ बि हाथुर नाथुर साईं त हाथुर न रहा पर साईं जो नौकर बि हाथुर नाथुर रहा साईं जी जीप बि साईं जी मेह बि हाथुर नाथुर रहा सभु हाथुर नाथुर क़ुर थो फरमावई फरमाई थो फ़क़ाल अख़त बिमा लम तुख़्त बिही मां अहिड़ी जाइ ते पहुतमि जो तव्हांखे ख़बर नाहे वजिअतुक मिन सबइन बिनबइन यक़ीन चओ सुभान अल्लाह साईं मां अहिड़ी ख़बर आंदी आहे पकी ॻाल्हि थो कयां मां तव्हां सां उहा आंदी आहे मां तव्हां ईअं न चईंदा तूं हाज़ुर नाज़ुर आहे तोखे हर शइ जी ख़बर आहे तोखे हर शइ जी ख़बर आहे लफ़्ज़ ई कोन्हनि की क़ुर में न साईं जेका मूंखे ख़बर आहे तव्हांखे ख़बर न आहे हुते वरी जेका अॻियां लफ़्ज़ आहिनि हुते वरी किबली थी चए पई क़ालत नमलतुन या अय्युहन नमलु उदख़ुलू मसाकिनकुम वॾे लश्कर सां रोबत तोबत सां जंहिं वक़्तु हज़रत सुलैमान सलाम अचे पियो पंहिंजे लश्कर सां इंसाननि जो लश्कर बि साण होसि जिन्ननि जो लश्कर बि साण होसि पखियुनि जो लश्कर बि साण होसि अॻियां किबली आहे वादी आहे जेका आहे हुन वादीअ मां उतां लश्कर अचे थो पियो त किबली पंहिंजे केवलनि खे थी चवे जल्दी कयो पंहिंजे बिरनि में घिरी वञो अलाह जो नबी थो अचे हुनखे ख़बर ई कोन पवंदी मतां लतारे मारे छॾे चओ सुभान अल्लाह किबली थी वई किबली बि वहाबी चओ सुभान अल्लाह किबली बि वहाबी थी वई हुदुद पखी बि वहाबी थी वियो क़ुर जी ॿोली आहे न क़ालत नमलतुन या अय्युहन नमलु उदख़ुलू मसाकिनकुम किबली बाबा किबली किबली माती या न रहो छा चयो क़ुर किबले चयो या किबली चयो छा चयो क़ुर किथां ख़बर पई त इहा किबली ॼाण पोइ जेका नमलतनि में जेका ते बि थी आहे या ॿुधाए थी त उहा मादी हुई छा थी चए ॿुधाए पोइ बि आलमनि खे ख़बर पवंदी ईअं न सुभाणे तनो साईं सोने रसूल जो साहिबु हुनजे पोइ बि ते बीठी आहे त चओ त मादी हो हुन मां को पुछंदो कर त ते कहिड़ी मुदत कर वरी आहे ते कहिड़ी मुदत वारी आहे जे तोखे ख़बर न आहे त पोइ छा ते चवंदी हीअ मादी आहे ईअं न कजांइ हर शइ आलमनि खां पुछजांइ चओ इनशाला हर शइ आलमनि हुन मां जो मुहताज थींदे असां क़ालत नमलतुन या अय्युहन नमलु उदख़ुलू मसाकिनकुम किबलीअ चयो पंहिंजे केवलनि खे जल्दी कयो पंहिंजे बिरनि में घिरी वञो ला यहतमन्नकुम सुलैमान वजुनूदुहु मतां सुलैमान लश्कर सुधो तव्हांखे लतारे वञे वहुम ला यशउरून चओ सुभान अल्लाह ख़बर ई न पवंदनि क़ुर जा लफ़्ज़ थी किबली बि वहाबी थी वई ख़ुदा जे दाद जो कसम थी बेगुनाह इल्ज़ाम न हूंदो करे क़ुर वाहिद किताब आहे इन क़ुर मुक़दस जे पोयों लॻंदे अलाह जी रहमत पवंदई सोने रसूल जी ताबेदारी नसीब थींदई उलमा जी सोबत नसीब थींदई क़ुर जी हक़ानियत नसीब थींदई क़ुर जो नूर नसीब थींदई इन हक़ानी जे सदको इहो क़ुर तुंहिंजी शफ़ाअत करे तोखे जन्नत में दाख़िल कराईंदो हक़ जे पोयों लॻंदो आहे फरमाई साईं मां हिकिड़ी अहिड़ी ख़बर आहे जो तव्हांखे ख़बर न आहे कहिड़ी ॿुधाए त इनी वजह तुमरातन तमलिकुहुम मां जो वयुमि उॾंदे उॾंदे हिकिड़ी अहिड़ी जाइ ते वञी पहुतमि त हिकिड़ी औरत आहे बादशाह दादी लॻी पई आहे उहा बादशाही थी करे पई औरत ऐं बादशाह दादी
वऊतियत मिन कुल्ले शै, हर शइ रब जे दाता बरकात उनखे ॾेई छॾी आहे। वलहा अर्शुन अज़ीम, वॾो सोन जे तख़्ते ते वेठी आहे। सभु रैयत वारा जा ताबेदार लॻा पिया आहिनि। वजतुहा व क़ौमहा यसजुदून लिशम्स मिन दूनिल्लाह। मां जो वयुमि त इहा औरत बि सिज खे सजदो पई करे, उनजा ताबेदार बि सिधो रैयत बि सिज खे सजदो था कनि। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम चयो, हाणे ॻाल्हि ॿुध, मां तोखे ख़त लिखी थो ॾियां, त ख़बर पवे त तूं सचो आहीं या कूड़ो आहीं। जे आलिमुल ग़ैब हुजे हा, सुलेमान खे हर शइ जी ख़बर हुजे हा, त इहे लफ़्ज़ चवे हा। लफ़्ज़ थी क़ुरान में असदक़्त अम कुन्त मिनल काज़िबीन, क़ाल सनंज़ुरु असदक़्त अम कुन्त मिनल काज़िबीन। मां ख़त लिखां थो, उन ख़त जो जवाब जे ख़बर पए त तूं सचो आहीं या कूड़ो आहीं। इज़हब बिकिताबी, मुंहिंजो ख़त खणी वञ। इज़हब बिकिताबी हाज़ा, खण मुंहिंजो ख़त, फ़अल्क़ि इलैहिम, उन ॾे वञी फिटी कर। सुम्म तवल्ला अनहुम, झटि इंतज़ारु कजांइ। फ़ंज़ुर माज़ा यरजिऊन, इंतज़ारु कजांइ घड़ी त तोखे जवाबु कहिड़ो थो मिले। केरु थो खणी वञे ख़त? चओ हुदूद थो खणे। केरु थो खणी? हुदूद पखी। अॻे ख़त हे तुंहिंजो, हिन वक़्तु त मोबाइल निकितियूं आहिनि, मैसेजनि में ख़त विया अलाए काॾे, बसि मैसेजनि में सॼी दुनिया में ख़त पिया घुमंदा वठनि। अॻे जेके हूंदा हुआ, केरु हूंदा हुआ? टपाली हूंदा न। छा चयो आहे टपाली? पोस्टमैन। टपाली। अॻे टपाली ख़त खणी ॾिसंदा हुया सिज ते, त अंदरि सव जो नोट अथसि या कोन अथसि। पोइ किथे किथे फाड़े पंहिंजो पैसा कढी पंहिंजो ख़त मालिकनि खे मिले न मिले, असांखे त पैसा मिलिया। इहे टपालनि सां मुंहिंजो वास्तो हुयो। 20 साल बैंक में नौकिरी कंदो, इहे टपाली अहिड़ा धक हणंदा हुआ। टपाली अहिड़ा धक हणंदा। हाणे उहे धक हणण जा विया ख़तमु थी, मोबाइल निकितियूं। सोने अलीअ जो किसो त पढ़ो, हातिब बिन सोने अलीअ जो किसो त पढ़ो। सोने रसूलुल्लाह हज़रत अली खे मोकिलियो त फलाणी जाइ तां औरत थी वञे पई, वञी हुनखां ख़त वठी आ। सोनो अली थो फरमाए, मां ऐं हज़रत मिक़दाद ज़ुबैर 3 ॼणा घोड़नि ते वियासीं, जंहिं जाइ ते मिठड़े रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लफ़्ज़ फरमाए, उन जाइ ते वञी औरत खे पकड़ियोसीं। सम्झो था ॻाल्हि? औरत जो ख़त वठण खां बाद में सोने अली साईं जन उन ख़त खे ॾिठो बि कोन, बसि अमानत सम्झी करे हुनखे महफ़ूज़ करे मिठड़े मोहम्मद करीम जे हथ में अचे ॾिनई। छा सम्झो? खण है मुंहिंजो ख़त, इज़हब बिकिताबी हाज़ा फ़अल्क़ि इलैहिम सुम्म तवल्ला अन्हु फ़ंज़ुर माज़ा यरजिऊन। क़ालत या अय्युहल मला, बल्कि सां नालो बादशाह दादी, छा नालो साईं? वॾनि सरदारनि खे घुराई, रैयत वारनि खे हेॾे त अचो। इन्नी उल्क़िय इलैया किताबुन करीम, मुंहिंजे ख़त त आयो आहे, पर वॾे बादशाह जो ख़त आयो आहे, वॾे इज़त वारे माण्हू जो ख़त आयो आहे, करीम माण्हू जो ख़त आयो आहे। ख़त बि इज़त वारो आहे, वॾी इज़त वारो ख़त लिखियलु आहे। कीअं लिखियलु आहे? इन्नहू मिन सुलैमान व इन्नहू बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ॾाढा चओ सुभान अल्लाह। सुलेमान अलैहिस्सलाम लिखियो आहे, बिस्मिल्लाह सां लिखियो अथई। क़ुरान तरीक़ो ॿुधायो त जॾहिं बि ख़त लिखो त बिस्मिल्लाह लिखंदा कयो। क़ुरान तरीक़ो ॿुधायो त जॾहिं बि ख़त लिखो त पंहिंजो नालो अॻु में लिखंदा कयो, जंहिं ॾे लिखो उन जो नालो बाद में लिखंदा कयो। चओ सुभान अल्लाह। असां वटि पंहिंजो नालो सफ़ा हेठि अर्ज़ कंदड़ हेठि मौलाना अब्दुल भट्टी, पंहिंजो नालो सफ़ा हेठि। सम्झो था ॻाल्हि खे? जंहिं ॾे लिखंदा त उनजो नालो अॻियां। सोने रसूलुल्लाह चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जन बि जॾहिं बादशाहनि खे ख़त लिखंदा हुया त पंहिंजो नालो मिठड़ो मोहम्मद अॻु में लिखंदो हो। मिन मोहम्मद ने इलाहिर कर, मिन मोहम्मद ने इलादीन बुसरा। वॾे बादशाह उन वक़्तु जेके बादशाह किसरा जा बादशाह हूंदा, किसरा जे बादशाह जे वॾे ख़त ते सोने रसूल जो नालो अॻु में ॾिठो त ख़त खे ज़रा ज़रा करे छॾियईं कि मां खां वधीक मोहम्मद थी वियो। नऊज़ बिल्लाह।
खत खे ज़रा ज़रा करे छॾी। सोने मोहम्मद रसूल खे ख़बर पई त मुंहिंजे ख़त खे ज़रा ज़रा करे छॾी त सोने रसूल दुआ फरमाई, या अल्लाह जंहिं मुंहिंजे ख़त खे ज़रा ज़रा करे छॾियो हुनजे बादशाही खे ज़रा ज़रा करे छॾ। हुज़ूर जी दुआ क़बूल पइजी वई। बादशाह त वियो, पुट बि हुनजो ख़तमु थी वियो, पछाड़ी हुनजी धीअ पछाड़ी हाकिम दादी बंदी पई। साईं खे ख़बर पई, पाण फरमायो त हाणे हिन मुल्क जो बादशाह कहिड़ो आहे साईं, उनजी धीअ आहे। पाण फरमायो त कॾहिं बि उहा क़ौम कामयाबु कोन थींदी जंहिंजी अॻुवान औरत हूंदी। हुज़ूर जा अल्फाज़ बुखारी में, तंहिं करे ख़ुदा जे वास्ते पंहिंजे घरनि जी अॻुवानी माईअ जे हवाले न कंदा कयो, चओ पाण कंदासीं, चओ इंशा अल्लाह जो वास्तो ते माई जे हवाले कंदे घर में बेबत अची वेंदी आहे, हुनखे का सम्झ कोन्हे, अक़ल में बि घटि आहिनि, अमल में बि घटि आहिनि। त हुन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साफ़ रहो फरमायो, पाण औरतुनि खे ख़िताब करे पाण फरमायो अमल साले कयो। मां जहन्नम में औरतुनि खे तमामु घणो ॾिसी आयो आहियां, सम्झो था ॻाल्हि। बाबा जहिड़ो तहिड़ो हिसाब कर, पंहिंजे हथ में कर, बाक़ी मशवरो भली कंदो कर। ईअं न त हाणे तोखे जो शरीयत अॻुवान बणाए छॾियो त हाणे हुनखां कुझु ई न पुछंदो कर, चओ इनशा अल्लाह मशवरो त कंदा कयो न, अहिड़ो मशवरो ई जाइज़ न आहे। ॿुधाईंदा त कयो न, ग़रीब खे पौड़ी खे सुप्रीम कोर्ट खे ॿुधाईंदा त कयो न, नथा सम्झो। सोने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं केॾो वटि महिमान थी विया, साईं फरमाया त 5 महिमान थी विया, अंदरो आवाज़ आयो त पाणी भरण वियो आहे। पाण फरमायो त भला को नौकर चाकर तव्हां वटि कोन्हे, ग़ुलाम जे न नौकर चाकर कोन्हे। साईं जन महिमानी खाइण खां बाद हुनखे फरमायो त जॾहिं ग़ुलाम अचनि त अचिजांइ त मां तोखे हिकिड़ो ग़ुलाम ॾींदुसि मदद लाइ। हुनखे ख़बर पई त महबूब मोहम्मद करीम वटि ग़ुलाम आया आहिनि, हुन जे ख़िदमत ते आयो। साईं मां हीअं फरमायो, पाण फरमायो त हे ॿई ग़ुलाम बीठा थी, हे ॿई ग़ुलाम बीठा थी, इन्हनि मां जेको बि जेको आहे सो तूं कर, तुंहिंजी मर्ज़ी आहे। चइसि मां पंहिंजी घरवारी खां पुछा करे अचां, कंहिंखां पुछा करे अचां, घरवारी खां, पर पुछा करे इजाज़त आहे, फ़ैसिलो हुनजे हथ में, दोधे चने सां बि ॻाल्हि न थिए वेठो त वियो वञी पंहिंजे घरवारी सां पुछो, घरवारी खां पुछा कयईं, चए सोने रसूल जन मूंखे 2 ग़ुलाम पेश कया आहिनि। त घरवारी थी चवे त अफ़सोस तोखे एतिरो अकुल बि न आयो त मिठड़े मोहम्मद खे अर्ज़ु कयईं, मां जेको तूं पसंदि करे उहो मूंखे पसंदि आहे। घरवारी जो मशवरो खणी सोने रसूल जे ख़िदमत में आयो त साईं जन परे खां मुस्की फरमाइनि साहिब त वाह जो तोखे पंहिंजे घरवारी मशवरो ॾिनो आहे। चओ वाह जो तोखे घरवारी मशवरो ॾिनो आहे। माण्हू चयो त मशवरो करिणो आहे, मशवरे खां सवाल न कंदो कर, कमु अमरुम शूरा बैनहुम। ग़ज़वा में 70 सहाबी सोने रसूल जा शहीद थी विया। 50 ॼणनि खे हुज़ूर जन टकरी जे चोटी ते बीहारियो, फरमायो त असां खटूं या हारायूं, इतां इंच बि तव्हां हेॾे न हटिजो, न हटिजो। अचानक उन्हनि खां इतिहादी ग़लती थी वई, 70 50 सहाबा, लेकिन उहो त जंहिं वक़्तु इब्तिदा में जब मुस्लमाननि खे फतह थी त उहो लही आया। साईं जन मनो कयो त न लहिजो, वीचारनि खां इतिहादी ग़लती थी वई, काफ़र ओॾो आया। अचानक हमिलो जो कयूं त 70 सहाबी सोने रसूल जा शहीद थी विया। साईं जन खे ॾाढो ॾुखु थियो, ॾाढो ॾुखु थियो, पर रब क़ुरान लाथुसि, ओ मोहम्मद ॾुखु न कर, मां रब चाहियो मां तुंहिंजनि खे जन्नत में दाख़िल करे छॾियां। महबूब मां तुंहिंजनि खे जन्नत में दाख़िल करे छॾियो। पर जेके बचा आहिनि जिन खां ग़लतियूं थियूं आहिनि, इतिहादी मोहम्मद अलाह थो हुकुम फरमाए त वरी जॾहिं कमु करे त इन्हनि सां मशवरो कंदो कर, जहिड़ी बि इतिहादी ग़लतियूं मशवरो इन्हनि सां ज़रूरु कंदो कर। चओ इनशा अल्लाह मशवरो कंदासीं, मशवरो ज़रूरी आहे। त अल्लाह जे ज़ात क़ुरान मुक़द्दस में नफ़ फरमाया त साईं जन हज़रत सुलेमान साहब ख़त ॾिठो, हुन ख़त जो जवाब जे वक़्तु औरत पंहिंजी बादशाहनि खां पुछे थी त हू जेके वॾेरा हुअसि, जेके वॾेरा तव्हांखे ख़बर आहे त चमचा ज़ोर हूंदा आहिनि, शल को मशवरो वठे त चमचनि खे ताक़त वधीक हूंदी आहे। चमचे खां सवाइ त खाई बि तूं न सघंदो आहे, चमचा ज़रूरी हूंदा आहिनि, पर अलाह पनाह ॾे अहिड़नि चमचनि खां। उन्हनि जवाबु छा ॾिनो, हुकुम कर, ॾोरा पिया घुंजनि, हुकुम कर बसि असांखे, असां वणनि जा ईअं सम्झो मुल्क हिकु करे छॾींदा, ॿारो करे छॾी, तुंहिंजे हुकुम जा इंतज़ार जो इंतज़ारु आहे। असां को मामूली किथे आहियूं, असां त वॾा ताक़त वारा आहियूं। तॾहिं रब क़ुरान मुक़द्दस में फरमायो, औरत हुई त बादशाह दादी, पर ॾाढी सियाणी हुई, ॾाढी सियाणी हुई।
रब क़ुरान में फरमायो पंहिंजनि खे सम्झायईं त को जंग का मामूली शइ किथे आहे जेकॾहिं बादशाह बादशाहनि जो त कब्ज़ो कंदा आहिनि त सॼो मुल्क तबाह करे छॾींदा आहिनि जंग करण खां सवली आहे छा हीअं कयो कुझु माल मोकिलियो त माना लालच में अची वञे बाबा जेको मां बि बैंक ईअं सम्झो 20 साल रहियो आहियां इन रिश्वत ते चङा भला ऊंधा थी करंदा अलाह थो ॼाणे क़ुरान मुंहिंजे अॼु मुंहिंजे मथां ऑफिसर हुयो महीने में 1.5 लख खाईंदो हो माण्हू 1.5 लख अधु मैनेजर अधु हेड किशर तव्हां हुनखे सुञाणो कोन था तंहिंजे करे गिला न आहिनि पर अखियुनि सां ॾिठुमि त हुनजे मकात मां रत वहंदे अखियुनि सां ॾिसुमि ॿई खर मरी पिया क़ुरान मुंहिंजे अधु आहे मां अखि झलियो मान अहिड़ो ज़ुल्म न कयो ग़रीबनि जो पैसो न खाओ दुआ कयो अलाह से अमल जी